गुलामन के बुधायो ऐं गडो गड पान अल्लाह जी बारगाह में इहो अर्ज कयूं ऐ मौला ए करीम तो मु मोहम्मद करीम सां इहो वाइदो कयो आ त मुंहिंजा महबूब सी तोखे एतिरो अता कंदासीं जो तूं राज़ी थी पवंदे त मां रब्बे करीम तुंहिंजी बारगाह में अर्ज थो कयां ला अरदा लौ अहदिन मिन उम्मती फिन्नार तेसी ताईं मां मुस्तफ़ा राज़ी न थींदुसि जेसी ताईं मुंहिंजो को हिकिड़ो गुनहगार उम्मती बाकी जहन्नम में रहंदो जेस ताईं सभिनी खे बख़्शराए पाण सां गॾु जन्नत में न वठी वेंदुसि तेस ताईं मुस्तफ़ा फरमायो मां मौला राज़ी न थींदुसि। इन करे हजरत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह महबूबन जो बचड़ो आ ऐं वलो मुहक्किक ऐं अल्लाह जो वली थी गुजरियो आ आशिका हुजूरी उनखे नसीब हुई महबूब जे दरबार जी निंड में त कई भेरा दीदार थियो पर सुजागीअ में बेदारीअ में भी प्रिय जो दीदार कंदो हो। उहो इन आयत सगोरीअ जो तफसीर ऐं तशरीह पंहिंजे अंदाज में बयान कंदे अकीदो समझाए थो। योती करबुक है दास तुसाम फतरदा थी सिया से असा लजपाल करे सी पासे असा वशफा तो शफा सही पढ़िया जो तो मुंहिंजा महबूब रब तो सा तोखे अता करण जो वाइदो कयो आहे ऐं इन्हीअ वाइदे में असां गुनहगारनि जे लाइ शफाअत जी उम्मीद जी नवीद ऐं ख़ुशख़बरी आहे। अब असां सभु गॾु थिया हूं अॼु छा लाइ आया हिन प्रोग्राम में अचण जो मक़सद छा आहे? प्रोग्राम मुनाक़िद करण वारनि जो मक़सद छा आहे? ही खर्च करण पंहिंजे जम पूंजीअ मां पैसा खर्च करे हिन सॼी मखलूक खुदा जी खे घुराइण इन्हनि जे लाइ ख़ातिर तवाज़े एहतिमाम करण अवां सभिनी जो हिते अचण मक़सद कहिड़ो आहे? सिर्फ़ हिकिड़ो ई मक़सद आहे त रब राज़ी थिए असांखे पंहिंजे महबूब जे सदके जन्नत अता फरमाए। इहो मक़सद आहे न दुनियावी को मक़सद कोन्हे। न असां हिते इलेक्शन जे लाइ कठे थिया हूं न कंहिंजे वोट जे लाइ कठे थिया हूं न नोट जे लाइ कठे थिया हूं न मानी खाइण आया हूं न दुनियावी को मक़सद आहे। मक़सद इहो आहे त उन महबूब जी प्रचार कयूं उन महबूब जो ज़िक्र ॿुधूं उन ख़ुदा जो ज़िक्र कयूं मन रब राज़ी थी पवे ऐं पंहिंजे रज़ा सां मुस्तफ़ा जे सदके जन्नत जो सनद अता फरमाए। उन महबूब फरमायो घबरायो ओ मुस्तफ़ा तो चवे ओ महबूब तो फरमाए त परेशान न थियो गुनहगारो न घबराओ सियाकारो न शर्माओ वो जिसके उम्मती तुम हो उसी की ही तो जन्नत है। मानो चवंदा त हे सुन्नी ॾिसो रुगो महफ़िलूं सजाईंदा रुगो जलसा कंदा रुगो तकरीरूं ऐं वाइज़ कंदा रुगो नातूं पढ़ंदा इन मां कहिड़ो फ़ाइदो? चिल्ला कढो काफ़िले ते वञो सफ़र कयो तबलीगूं पढ़ो क़ुरान पढ़ो ख़त्मा कढो नफ़िल पढ़ो। मुंहिंजा अदा रकातूं गंढणियूं कोन्हनि सजदा ॻणणा न आहिनि। जेकॾहिं रकातूं ॻणणियूं आहिनि त शैतान बि कई रकातूं जोड़ियूं हुयूं कई सजदा कया हुआ फ़ाइदो कोन मिलियो। फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो जेको मदीने वारे मीर सां दिलि जोड़ींदो।
ऐं मोहब्बत ऐं प्यार जो नातो गंढणो आ त पोइ इन जो तरीक़ो मदीने वारे मीर ॾसियो आहे। मन अहब शयन अक्सर ज़िक्र, जंहिंखे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे त उन जो ज़िक्र उहो कंदो आहे, उन जी प्रचार कंदो आहे, उन जे सींगार जी, उन जे हुस्न जी, उन जे जमाल जी, उन जे ज़ाहिरी किरदार जी उन खे ॻाल्हि वणंदी आहे, ज़बान मां ज़िक्र कंदो आहे, उन खे प्यार वारो ज़िक्र वणंदो आहे। तोखे मूंखे सुन्नी मुबारक हुजण खपे जो तोखे मुस्तफ़ा जे ज़िक्र सां प्यार आहे, इन करे जो मदीने वारे मीर सां प्यार आहे। इन मोहब्बत ते असांखे फख्र ऐं नाज़, अबा नाज़ आहे या न, इहा ई निस्बत कम ईंदी। तुम्हारे दामन से निस्बतें हैं तो फिर हमें क्या कमी रहेगी। तुम्हारे दामन से निस्बतें हैं तो फिर हमें क्या कमी रहेगी। भरी है तुमने हमारी झोली, भरी है तुमने हमारी झोली, भरी हुई है भरी रहेगी। चो सुभान अल्लाह। बना है बगरे करीना तुम्हारी दामन से दिल मदीना, बना हुआ है बगल करीना तुम्हारी निस्बत से दिल मदीना, तुम्हारी निस्बत से दिल मदीना। बसाई है तुमने दिल की दुनिया, बसाई है तुमने दिल की दुनिया, बसी हुई है बसी रहेगी। ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिके जहां ने। ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिके जहां ने। हम आज हैं कल यहाँ न होंगे, हम आज हैं कल यहाँ न होंगे, मगर ये महफिल सजी रहेगी। भागवारो उहुआ, बख्तवारो उहुआ, भलारो उहुआ जंहिंखे हिन ज़िक्र करण जी ऐं ॿुधण जी ख़ुदा तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंजे प्यारे हबीब सां वाइदो कयो आहे। मुंहिंजा हबीब असां तोखे एतिरो अता कंदासीं जो अवां राज़ी थी पवंदो। मुझे मदीने जे मीर फरमाए मुंहिंजा गुनाहगार उम्मतियो घबरायो न, मां मुस्तफ़ा अवां सां प्यार थो कयां। या रसूल अल्लाह केतिरो प्यार था फरमायो। फरमाए प्यार जो का इम्तिहान आहे, दुनिया जो दस्तूर आहे, पीउ माउ जहिड़ो रिश्तो मिलणु महाल। भले तूं ॿियनि खे भाकुर पा, भले ॿियनि सां दोस्ती रख, भले ॿियनि खे पंहिंजो कुर्ब वारो बणा, पर जेको मिठो रिश्तो, जेका मोहब्बत, जेको ख़ुलूस, जेको प्यार अल्लाह पीउ माउ जे रिश्ते में ॾिनो आहे, अहिड़ो रिश्तो नातो न मिलंदो। माउ जे पेरनि हेठां जन्नत। अबा ईअं ॿुधो अथव,
माओ जे पेरनि हेठां जन्नता त पुनल पीउ बुको घट ना है। मुस्तफा फरमाए पीउ वरी जन्नत जो सदर दरवाजो आ, विचो दरवाजो आ। अॼुकल्ह जे मुआशरे में तव्हां ॾिसंदो माउ सां मोहब्बत जो इज़हार आम। गाॾी वठंदासीं न मोटरसाइकिल त उन जे पोयां बि लिखाईंदा मां जी दुआ। छो अबा पीउ तोखे छा कयो? जे लिखराई त ईअं लिखा माउ पीउ जी दुआ। ॿिन्ही जो गॾु ज़िक्र कर, ॿिन्ही जो हक़ बराबर आ। पर मुझे मदीने वारे मीर फरमाए त माउ जो शान इन करे वधीक आ जो माउ पंहिंजे बच्चे सां पीउ जे मुकाबले में 4 गुना वधीक मोहब्बत रखे। पर मुझा अदा जॾहिं तूं अदब करी ख्याल रखी ॿिन्ही जी ख़िदमत करी त बराबर कर, ख़िदमत में फ़र्क़ न कर। मुझे मदीने जे मीर फरमाए पीउ खे जंहिं नाराज़ कयो गोया उन जे मुन पंहिंजे मथां जन्नत जो दरवाज़ो हराम करे छॾियो, जन्नत में दाख़िलो न थींदो। कंज़ुल माल जी हदीस आ, क़यामत जे ॾेखाड़े हिक शख़्स खे अल्लाह जे हुज़ूर में पेश कयो वेंदो। उन वटि नेकिन जा ज़ख़ीरा हूंदा, हज कया हूंदई, कई उमरा कया हूंदई, ज़कात ऐं ख़ैरात ऐं सखावत कई हूंदई, नमाज़ पढ़ियो हूंदई, कई नवाफ़िल अदा कया हूंदई, नेकीअ सां अमाल नामा भरिया पिया हूंदा। ओ बानू चवंदो त हाणे मूंखे जन्नत जो परवानो मिलंदो। रब जे हुज़ूर में जॾहिं पेश थींदो अल्लाह फरमाईंदो बाना तुंहिंजे मथां जन्नत जो दरवाज़ो तेसि ताईं न खुलंदो जेसि ताईं तूं पंहिंजे पीउ खे राज़ी न कंदे। मौला मूं पंहिंजे पीउ खे नाराज़ त कोन कयो, जो उनखे राज़ी कया। रब फरमाए तो उन जो हिकिड़ो हक़ अदा न कयो, हिकिड़ो हक़ अदा न कयो हो। मौलाए करीम मूंखे यादि न आहे, रब फरमाए तोखे यादि न आहे मां रब्बे करीम वो सभु कुझु लिखराए छॾियो आहे। हाणे उन जे वालिद खे उन जे साम्हूं आंदो वेंदो, अल्लाह जी ज़ाते बाबरकात जी बारगाह मां ऐलान थींदो। उन जे पीउ खे चयो वेंदो तुंहिंजो बच्चो आहे हिन हाणे साम्हूं जहन्नम आहे, जेसीं ताईं तूं उन खे माफ़ थी राज़ी थी माफ़ न कंदे तेसि ताईं हिन जी जन्नत जो दरवाज़ो न खुलंदो। छा तूं चाहीं थो त तुंहिंजे साम्हूं तुंहिंजो बच्चो जहन्नम जे बाग में छलायो वञे? ओ पीउ अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मां पीउ आहियां, हिन सां प्यार थो कयां, दुनिया में जंहिंजे मथां कोसो वाव बर्दाश्त न कंदो होसि सो कीअं उन जे मथां जहन्नम जी बाल ॾिसंदुसि। मौला मां हिन खे माफ़ थो कयां। ओहो पीउ उन खे माफ़ कंदो, पोइ उन नेकोकार जन्नत जो दरवाज़ो खोलंदो। असां समझंदा हूं त बस नमाज पढ़ूं पिया, रोज़ो रखूं पिया, नेकी जा कम कयूं पिया। जे अबो अम्मा नाराज़ थियो त छा थींदो? असांखे पंहिंजी निमाज़ ई बचाए वेंदी। मुंहिंजा अदा न को निमाज़ बचाए सघंदी, न को रोज़ो बचाए सघंदी, न का ख़ैरात बचाए सघंदी। पहिरीं पंहिंजे अबे अम्मा खे राज़ी कर, छो त मुंहिंजे आका फरमायो जंहिंखां पीउ माउ नाराज़ आहिनि उन खां रब बि नाराज़। अदल कर एहतराम अबे जो अबो नेठे अबोआ। मुझे मदीने जे मीर फरमाए जीअं क़यामत वेझी थींदी न, क़यामत जो ज़मानो जीअं वेझो थींदो, कुर्बे क़यामत वेझो थींदो, कुर्बे क़यामत में इहो बि मर्ज़ ऐं इहो बि फितनू मुंहिंजी उम्मत में ईंदो जो औलाद पंहिंजे पीउ माउ खां परे थींदा वेंदा, ॿियनि खे पंहिंजो दोस्त बणाए। जे ॾिसजे असां फिक्र वारी निगाह खणी ॾिसूं त ही उहो ज़मानो आहे।
मुझा अब्दा मुझे मदीने जे मीर इन करे वालदैन जे मथा या गाल लाजिम रखी त उहे बचपन का पंजे बच्चे जी तरबियत कन। पीउ के अल्लाह जे महबूब फरमायो रे तोखे खुदा औलाद दे त पो पेरी पेरी तुझे मथा औलाद जो हक ही हुआ त उन जो नालो बेहतर रख। पो उन के तालीम जारे तरबियत करे 7 सालन जी उम्र जो थे त उन के नमाज ऐं रोज़े जी तरफ राग़िब करे। 10 साल जी उम्र जो थे तो उनके रोज़ो रखण सेखारे। 10 साल जी उम्र थे तो उनके रोज़ो रखण सेखारे। रोज़ उन मथा फर्ज कोन थियो आ पर उनके रोज़ो रखना है ता त उन जे अंदर आदत पैदा थी। जॾहिं सन्नी बुलूगत के पहुचे जॾहिं रोज़ो फर्ज थे तो उनके रोज़े रखण जी आदत हुजे। इन करे मुझे मदीने जे मीर फरमान की बेहतर तरबियत कयो। पर जने जवानी के पहुचे इन का पेरी जो शैतान जी शहवत शैतानी ए शहवात ए लज़्ज़ात जो नजे मथा गलबो थे मुझे आका फरमाए उन जो निकाह कराए उन जी शादी कराए उन जे उन के गुनाहन का बचराए। मुझे मदीने जे मीर फरमाए औलाद जी तरबियत इन तरह सा कयो जडे इयो तरबियत कयल औलाद अल्लाह जे हुजूर में नमाज पढ़ंदो दुआ घुरंदो त पो जने नमाज पढ़ंदो त नमाज में खुदा दुआ दसिया। मुझे मदीने जे मीर दुआ तालीम ॾिनिया रब जअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआए रब्बना ग़फ़िरली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। नमाज पढ़ंदो ऐं नमाज में जॾहिं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे अबे अम्मा जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदो हो नमाज में दुआ घुरंदो खुदा उन जी नमाज वारी दुआ के क़बूल करे उन जे अबे अम्मा खे क़ब्र में बि माफ़ फरमाए छॾींदो। इहो आहे तरबियत जो फ़ाइदो। को वो अमल अबस अजायो ना है। मुझे मदीने जे मीर जेको लस्यो आ उन में असा जो फायदो। पर या रसूल अल्लाह गाल ताई महबूब मां केतरो प्यार कयो था पर फरमाया अबे अम्मा जड़ो को मिठो रिश्तो दुनिया में ना है। पर इन पियो मां जे मथा अगर मुसलमान नौजवान तुझो को हिकड़ो बुरो अमल का बदी ज़ाहिर थी पवे त लोग जी लज खां पियो मां बि तोखे आ करे छॾींदो आ तोखां बेज़ारी जो ऐलान कंदो आ। माण्हुनि जा ताना मेहणा उन खे सहणा पवंदा आहिनि। हिकिड़ो गुनाह पीउ माउ जे मथां ज़ाहिर थिए त उहो घर खां बेदखल करे छॾींदो आ पीउ माउ बि हथ कढी छॾींदो आ। पर वाह मुंहिंजा मदीने जा मीर पाण फरमाइनि था मां मुस्तफ़ा तोसां केतिरो प्यार थो कयां पीउ माउ बि तोखे घर मां कढी छॾींदो पर मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां तूं केॾो बि गुनहगार हुजी केॾो बि बदकार हुजी शफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफ़ाअत मुंहिंजे उम्मत जे वॾनि गुनहगारनि जे लाइ आहे। मां तोसां एतिरो प्यार अजब जेकॾहिं खुदा नसीब करे महबूब जे रोज़े अतर ते पहुची अर्ज़ करे वलो अन्नहुम में बीठो हुकुम साफ साईया जेको दर ते पहुतो तंहिंजी खता माफ़ साईया। इनायत तुंहिंजिया हिमायत तुंहिंजिया इनायत तुंहिंजिया हिमायत तुंहिंजिया निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा। झूमी झूमी पढ़ो मदीने वारा
हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा बलारा भरम रख जा मदीने वारा। सुभान अल्लाह। अवाखा अगे जे आया पैगंबर पीर हुआ अवा बादशाह ओहे सब अवा जा वजीर हुआ। आदम सोने जी खता मेटिया त मुस्तफा जे सदके नूह जी बेड़ी तरिया त दिलबर महबूब जे सदके इब्राहिम खलीलुल्लाह जे बाह गुलजार बनिया त मुस्तफा जे सदके इस्माइल ज़बीउल्लाह छुरिया जे हेठा बचो आ त मुस्तफा जे सदके पो जे महबूब जे सदके नबियन ते बरकतूं ज़ाहिर थियूं महबूब जे सदके नबियन सां भलायूं थियूं त पो मुस्तफा जे सदके असां गुनहगारन ते छो न करम नवाज़ी थींदी। अवाखा अगे जे आया पैगंबर पीर हुआ अवा बादशाह ओहे सब अवा जा वजीर हुआ। खुदा आहे दींदो तू आही वंडी दो खुदा आहे दींदो तू आही वंडी दो निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा। चो सुभान अल्लाह। भलासी उते त हर को नथो पहुची सके न जेके हिते वेठा हूं से केडा वञन अबा हिते वेठा आहियूं उहे केडा वञन उहे कंहिंखे चवनि। हाओ मुझा अदा घबरान शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह पंजे किताब दुरुस समीन जे अंदर आंदो आ फरमाइन था ये न घबरान परेशान न थी ऐ तवज्जहू क तू जिथे वेठो आही जे जगह ते आही जे मकान ते आही बस उता पंजे दिल जो तवज्जो मदीने वारे दे कर त मुस्तफा तुंजो अर्ज बुधण वारो आहे। किरोड़े सलात तोते किरोड़े सलाम आहिन अकीदत अदब सा पढ़दा आवाजा गुलाम आहिन बुद्धि तो तू पाण बाजारा सवालिन जा सद सारा बुद्धि तो तू पाण बाजारा सवाल जा सद सारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा मदीने वारा हबीब प्यारा। जेको तवज्जो कर जेको मदीने वारे मीर सां पंजी दिल जी तअल्लुक खे जोड़े जेको महबूब खे सॾु करे मुझो मदीने वारो मीर अजब मेहरबानी फरमाए थो मुझे आकाए दो जहां सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुखे पंहिंजे उम्मत सां प्यारा केतिरो प्यारा वाह मुझा महबूब अचण वक्त बि उम्मत याद आ त दुनिया मां पर्दो मटाइण वक्त बि उम्मत याद आया जॾहिं पंहिंजे अमल जे पेट खां ॿाहिरि आया त इन हाल में आया जो महबूब बीबी सफिया सां फरमाए थी त मां ॾिठो महबूबन खे पंहिंजे हथ में वरतो पर मुंहिंजे हथ खां छॾाए ज़मीन ते आया इन हाल में आया जीअं माण्हू सजदो कंदो आहे पंहिंजा ॿई नूरानी हथ तरियूं ज़मीन ते रखियूं पेशानी ज़मीन ते रखियूं जीअं सजदो कबो आहे ईअं सजदो कयूं ज़बान सां चपन सां कुझु चवनि पिया चप चोरी न पिया हीअं जो चप मां पंहिंजे कन सां लगाया त ज़बान ते आवाज़ रब हबली उम्मती
कयो याद आका असांखे अचण सां पेशानी पियारी ज़मीन ते रखण सां ज़मीन ते रखण सां सबई बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं खुदा मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था हिकु दफ़ो महबूबन सां गॾु मां मदीने खां ॿाहिरि हिकु कम सां वियासीं। मदीने खां ॿाहिरि वियासीं, रात थी वई। महबूब उन जगह ते मंजिल जो इरादो फरमायो। मां खिदमत पेश कई, कुछ खाइण ला पेश कयो, पानी पेश कयो। महबूबन फरमाया रात जे इब्तिदाई हिस्से में अबू ज़र आराम कर। मां सुम्ही पियुसि। ओचितो रात जो मुंहिंजी अख जो खुली ॾिसां त मुंहिंजा महबूब जागी निमाज़ में सजदे में रोई रहिया आहिनि। सजदे में रोई रहिया, मनाजात करे रहिया आहे। हे तो मां उथी वेही रहियसि। मूं महबूबन ने तवज्जो कयो, मूं ॿुधो पंहिंजे कननि सां मुस्तफ़ा का ॿी दुआ न कंहिं ॿिए जे लाइ न पिया रोअनि पिया त पंहिंजे गुनहगार उम्मत जी मग़फ़िरत लाइ रोई रहिया आहिनि। सुभान अल्लाह। असांजे फिक्र में सॼी रात भी कयाऊं खुदा के मुनाजात भी रहम कर इलाही फज़ल कर इलाही तुझी ज़ात सत्तार गफ़ार आहे सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। मुझे महबूब जी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन अम्मा सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त जॾहिं कुरैश मक्का सोशल बाइकाट कयो शैब अबी तालिब में 2.5 साल खां वधीक अरसो गुज़रियो। खाइण पीअण अन्न पानी उथण वेहण गमी शादी हर मामलो कारोबार देती लेती सब कुरैश मक्का बंद कई हुई। महबूब सां सोशल बाइकाट कयो, समाजी बाइकाट कयो। हर तरह सां जेके को महबूब सां खाईंदो उन कबीले सां उहे जंग कंदा, उन सां न खाईंदा। महबूब जी ज़ाते बाबरकात के तकलीफ ॾिनी वई। अम्मा साण फरमाए थी उन रातिन में कई दिहाड़ा गुजरी वेंदा हुया, कई रातियूं गुजरी वेंदियूं हुयूं, कुछ खाइण ला न हूंदो हो। मां पंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफ़ा के उन हाल में बि कंहिं ॿिए जे लाइ फ़िक्रमंद न पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ फ़िक्रमंद ॾिसंदी हुयसि।